त हज़रत उमर फरमायो औलाद जा पी ते 4 हक़ हन। पहिरें नंबर ते औलाद जो पी ते हक़ आ त शादी करे त नेकूकार औरत सां शादी करे, हयादार पर्देदार औरत सां शादी करे जंहिंजो ख़ानदान मालूम हुजे, छो त मां जो असर औलाद ते थींदो आहे। जियां हज़रत ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काकी रहमतुल्लाह अलैह भी हिकिड़ी अम्मा जो पुटु हो। 6 सालनि जी उमिरि में मदरसे में आयो। चई अम्मा मानी किथे आहे? अम्मा चयसि पुट वुज़ू कर। वुज़ू कई। चई अम्मा हाणे छा कयां? अम्मा चयसि पुट मुसल्लो विछा। मुसल्लो विछाई। चई अम्मा हाणे छा कयां? अम्मा चयसि पुट हाणे हथ मथे खणी करे रब खां दुआ घुर, ए मुंहिंजा सोना अल्लाह जीअं सॼे जहान खे रोज़ी थो ॾी, मुंहिंजे रोज़ीअ जो भी बंदोबस्त कर। दुआ घुरी बसि कई। चई अम्मा हाणे छा कयां? अम्मा चयसि पुट अलमारी जो दरवाज़ो खोल, अल्लाह तुंहिंजे रोज़ी जो बंदोबस्त करे छॾियो। मानी त पाण पचाए रखंदी, पर पुट जो ईमान ऐं यकीन पई ठाहे त रोज़ी ॾियण वारो केरु आहे? अल्लाह। हिकु दफ़े कुतुबुद्दीन जी अम्मा खां मानी पचाइण विसरी वई। ॻोठ में का शादी तकरीब हुई, उते जो पहुती त हिनखे अची फ़िक्र थियो त अॼु मुंहिंजे पुट जो ईमान कमज़ोर थी वेंदो। अगे औलाद जे ईमान जो फ़िक्र हूंदो हो, हाणे असां मुसलमाननि खे औलाद जे पेट जो फ़िक्र आहे। 500 जरेब ज़मीन ठाही आहे, चवंदा अञा 500 जरेब ॿिया बि हुजनि, औलाद जे पेट जो मसलो आहे। 100 दुकान पने में ठाराया आहिनि, चवंदा अञा 200 दुकान ॿिया बि हुजनि, औलाद जे पेट जो मसलो आहे। करोड़ रुपया बैंक में बैलेंस पियो आहे, चवंदा अञा 2 करोड़ ॿिया बि हुजनि, औलाद जे पेट जो मसलो आहे। असांखे इहो त फ़िक्र आहे त असांजे मरण खां बाद औलाद जो छा थींदो, पर इहो कंहिंखे बि फ़िक्र कोन्हे त औलाद जे मरण खां बाद औलाद जो छा थींदो। बाबा पुट जो पीउ मां खां अॻु में मरे त क़ब्र में छा थींदुसि, माशर में छा थींदुसि? माल कमींदुसि या ईमान? ऐं पुट पीउ मां खां अॻु में मरंदा नी या न? औलाद जे ईमान जो फ़िक्र कयो। ईमान वॾी क़ीमती शइ अथव। हज़रत याकूब अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे, उलुल अज़्म पैगंबर आहे। आख़िरी वक़्त में मौत जे बिस्तरे ते सुतो पियो आहे। 12 पुट उन जा मथों बीठा आहिनि। उन वक़्त में भी हज़रत याकूब अलैहिस्सलाम के पंहिंजे औलाद जे ईमान जो फ़िक्र हो। पंहिंजे पुटल के तू चे मा तअबुदून मिन बादी, ओ मुंहिंजा पुट ॿुधायो मुंहिंजे मरण खां बाद इबादत कंहिंजी कंदव? ईअं त कोन थींदो जो सुभाणे मां मरी वञा त मुंहिंजे क़ब्र ते कुबो ठाहे मुजावर बणिजी अचे, मूंखे सॾु कयो। मुंहिंजे बाबे इसहाक ॾाॾे इब्राहिम जे क़ब्रुनि जा मुजावर त कोन थींदव। मा तअबुदून मिन बादी, इबादत कंहिंजी कंदव? रुकू कंहिंजो कंदव? सजदो कंहिंजो कंदव? नज़र न्याज़ कंहिंजो कंदव? औलाद कंहिंखां घुरंदव? दुआ कंहिंखां घुरंदव? क़ुरान दुफ़म सबील पुटनि गॾिजी करे पंहिंजे बाबे खे तसल्ली ॾिनी। क़ालू नअबुदु इलाहक, अब्बा घबरा न, जीअं असां तुंहिंजे हयातीअ में अल्लाह जी पूॼा कंदासीं, तुंहिंजे मरण खां बाद बि तुंहिंजे उन अल्लाह जी पूॼा कंदासीं। व इलाह आबाइक, अब्बा तुंहिंजो जेको बाबो इसहाक ॾाॾो इब्राहिम, उन्हनि जी अल्लाह जी पूॼा कंदासीं। अञा ताकीद पिया कनि। इब्राहिम व इस्माईल व इसहाक, अब्बा जेको ॾाॾे इसहाक ॾाॾे इस्माईल
ॾाॾे इब्राहिम जो रब आहे उन जी पूॼा कंदासीं। इलाह वाहिदा हिकिड़े अल्लाह जी पूॼा कंदासीं। वनहनु लहू मुस्लिमून। बाबा जी असां तुंहिंजे हयाती में रब जा फर्मा बरदार हुयासीं। अब्बा तुंहिंजे मरण खां बाद भी असां रब जा फर्मा बरदार थी करे रहंदा। फिक्र कयो ईमान जो। ईमान वॾी कीमती शइ अथव। सभ खां वधीक माल, माल खां वधीक जान, जान खां वधीक इज्जत, इज्जत खां वधीक ईमान अथव। माल जान ते कुर्बान कबो, जान इज्जत ते कुर्बान कबी, पर इज्जत ईमान ते कुर्बान कबी आ। माना ईमान एडी वॾी शइ। कुराड़ी बीबी सुमैया ज़ालिम अबू जहल हिकड़ी टंग हिकड़े उठ सां ॿधी, ॿी टंग ॿिए उठ सां ॿधई। अबू जहल जो सुमैया अञा भी वक्त थई आ पंहिंजी जान बचाया, ईमान बचा। कुराड़ी बीबी सुमैया चई त हिकड़ी जान आ, मुंहिंजे मथे ते जेतिरा वार आहिनि एतिरो अब मूंखे जानियूं ॾे। मां हे सभु जानियूं कुर्बान कंदसि पर ईमान खे न छॾींदसि। हथ ईमान एॾी पछाड़ी में उहा कुराड़ी बद थी वई ऐं सभ खां पहिरीं ईमान ते इस्लाम ते जंहिं जान जी कुर्बानी पेश कई शहीद थियण वारी उहा औरत अथव बीबी सुमैया। पर ही त ग़रीब माई। कुरान मजीद में अल्लाह ताला हिकिड़ी राज जी राणी ज़रबल्लाहु मसलन लिल्लज़ीन आमनु इम्रात फिरऔन। ईमान वारनि जे लाइ अल्लाह ताला हिकिड़ो मिसाल बयान कयो आहे। इम्रात फिरऔन, फिरौन जे घर वारे जो मिसाल। फिरौन केरु हो? अना रब्बुकुमुल आला, जब दावा कई त मां तव्हांजो वॾे में वॾो रब आहियां। वफिरऔन ज़िल औताद अल्लज़ीन तगौ फिल बिलाद। कुरान तो फरमायो ज़ालिम एॾो फिरौन ज़ालिम हुयो जो जेको रब ते ईमान आणींदो उन जे हथनि पेरनि में लोह जूं किलियूं हणंदो। अॼु उन जी घरवारी बीबी आसिया रब ते ईमान आंदो आहे। फिरौन चयो आसिया कहिड़ी शइ जी तो वटि कमी आहे? ही बाग, ही बागीचा, ही बंगला, ही मालातूं, ही सोन ऐं चांदी जा ढेर, ही नौकर, ही चाकर, ही बोरची, बोरची खाना, ही शाही वॻा, शाही हिंदोरा, शाही खाधा, कहिड़ी शइ जी तो वटि कमी आहे? बीबी आसिया चयो इन्हनि बंगुलनि मालातुनि मां, सोन ऐं चांदी जे ढेरनि मां मूंखे ईमान जी ख़ुशबू नथी अचे। मां ईमान जे करे सभु कुझु कुर्बान कंदुसि। आख़िर उन शहज़ादी खां शाहाना लिबास खसियो वियो, क़ैदियाणियुनि वारो लिबास उनखे पारायो वियो। उन जे हथनि पेरनि में लोह जूं किलियूं हयूं वयूं। फिरौन चयो आसिया अञा बि वक़्तु अथई, मां मूसा खे तुंहिंजे करे छॾियुमि। मूंखे त ख़बर ई त मूसा मुंहिंजो दुश्मन आहे, पर तुंहिंजी मुहबत जे करे मां उन दुश्मन खे पालियो, वॾो कयोसूंसि। अॼु उन जो चयो थी वठी, मुंहिंजो चयो न थी वठी। बीबी आसिया उन वक्त में रब खां दुआ घुरी, रब इब्नि ली इंदक बैतन फिल जन्नह। या अल्लाह मां तुंहिंजे मथां ईमान आणण जे करे ही दुख बर्दाश्त कया, ही बंगुला, ही माला, तूं ही सोन ऐं चांदी जा ढेर, ही नौकर चाकर मां सभु कुर्बान कया। या अल्लाह जो मां इज्जत भी तुंहिंजे करे कुर्बान करे रही आहियां। हाणे मूंखे दुनिया जे कंहिं शइ जी ज़रूरत कान्हे। वनज्जिनी मिन फिरऔन व अमले, हिन फिरौन खां मूंखे तूं बचा, हिन जे करतूतनि खां तूं मूंखे निजात ॾे। ही त ज़ालिम आहे पर हिन जी सॼी क़ौम ज़ालिम आहे। वनज्जिनी मिनल क़ौमि ज़ालिमीन। या अल्लाह हिन ज़ालिम क़ौम खां मूंखे तूं बचा। रब इब्नि ली इंदक बैतन फिल जन्नह, मूंखे उन जन्नत जी ज़रूरत है
जेका तो ईमान वारनि जे लाइ पाण वटि तैयारु कई आहे। अल्लाह ताला बीबी आसिया जी दुआ क़बूल कई। उन ई वक़्त में उन जो दम परवाज़ थी वियो। नबी साईं फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो, आसिया मां मोहम्मद मुस्तफ़ा जे निकाह में हूंदी मक़ाम महमूद, जेका रब के सब खां वेझे में वेझी जाइ आहे। अल्लाह ताला आसिया जे लाइ उते बंगलो तैयार करायो आहे, जिथे राति ॾींहुं रब जो दीदार ऐं ज़ियारत पई। वॾी क़ीमती शइ अथव ईमान। अब्दुल्ला बिन हुज़ाफ़ा नबी साईं जो हिकिड़ो सहाबी आहे, कैद थी वियो शाह हिरकल कैसर, ये ॿ ताक़तूं कैसर और किसरा। शाह हिरकल अब्दुल्ला बिन हुज़ाफ़ा के चयो अब्दुल्ला तो जगल बहादुर माण्हुनि जी मूंखे ज़रूरत है, जेकॾहिं हिन वक़्त भी तूं ईमान तां हथ खणी मोहम्मद मुस्तफ़ा तां हथ खण, हिकिड़ी मूंखे न्याणी आवा तोखे पाणाईंदुसि, पुट जी औलाद कान्हे, अधु बादशाही भी तोखे ॾियां थो, मुंहिंजे मरण खां बाद मुल्क जो बादशाही वाली तूं आ। केॾी ऑफर आहे। असां त 5000 हिते पंहिंजो ईमान ऐं ज़मीर विकिणंदा आहियूं। हिते जेकर कंहिंखे 5000 ॾे त चौंक ते बीही करे मौलवियुनि खे गारियूं ॾे त 5000 वठी करे मौलवियुनि खे गारियूं ॾींदो। असां त 12000 ते ईमान विकिणंदा आहियूं। मायुनि खे 12000 ॾियो नी त वोट पीपीअ खे ॾियो, 12000 ते ईमान। सही तो चवां या ग़लति? ही त नलके ई नालीअ ते ईमान विकिणंदो आहे। ही त पुट जे नौकिरी ते पटे वाली जी नौकिरी मिलंदसि, ईमान विकिणी छॾींदो। पर उहो नबी जो सहाबी आहे। बादशाह थो चएसि तोखे न्याणी बि ॾींदुसि, अधु बादशाही बि तोखे लिखी थो ॾियां, ईमान तां हथ खण, मोहम्मद मुस्तफ़ा तां हथ खण। अब्दुल्ला बिन हुज़ाफ़ा फरमायो बादशाह तुम्हारी बादशाही जॻहियूं हज़ारे बादशाहियूं मां मोहम्मद मुस्तफ़ा जे कदमनि जे जुती जे मिट्टी जे मथों कुर्बान करे छॾियो। अच्छा तूं एॾो बहादुर आहे। शाह हिरकल आर्डर कयो, हिकिड़ी तई तेल जी तपायो, तेल जी तई तपाई वई, टच कयो वियो। हिकिड़े कैदीअ खे अब्दुल्ला बिन हुज़ाफ़ा जे साम्हूं उन तईअ में उछलायो। हज़रत अब्दुल्ला फरमाए थो मां ॾिठुमि उन कैदी खे गोश्त जी टिकी बणिजी वियो। उन खां बाद शाह हिरकल हुकुम कयो त हिन खे बि हिन तईअ में उछलायोसि। जॾहिं हज़रत अब्दुल्ला बिन हुज़ाफ़ा खे उन तईअ जे वेझो आंदो वियो त अखियुनि में पाणी अची वियुसि। शाह हिरकल चयो वापसि कयोसि, हाणे बुज़दिल थियो आहे, हाणे ॾिनो आहे। बादशाह चयो अब्दुल्ला हाणे बि मां पंहिंजी ॻाल्हि ते क़ाइमु आहियां, हाणे बि तूं ईमान तां हथ खण, मोहम्मद मुस्तफ़ा तां हथ खण, हाणे बि मां तोखे पंहिंजी न्याणी पाणाए थो ॾियां, अधु बादशाही तोखे ॾियां थो, हाणे डिॼी थो मौत खां रोई थो। अब्दुल्ला बिन हुज़ाफ़ा फरमायो बादशाह मतां तूं सम्झी त मां मौत खां डिॼी करे रोआं थो। असांखे त अल्लाह जे रस्ते में मौत एॾो प्यारो आहे, एतिरो तव्हांखे शराब भी प्यारो न आहे। मां रोआं इन जे करे थो जो अल्लाह ताला हिकिड़ी जान ॾिनी आहे जेका जल्दी में ख़त्म थी वेंदी। काश मुंहिंजे जिस्म ते जेतिरा वार आहिनि एतिरियूं रब मूंखे जानूं जे हाथ मां हे सभु जानूं नंबर वार मोहम्मद मुस्तफ़ा जी इज़त इस्लाम ते क़ुर्बान कंदो। वॾी क़ीमती शइ अथव ईमान। कुतुबुद्दीन जी अम्मा आई, अटो ॻोहे मानी पचाए अलमारी में रखियईं। कुतुबुद्दीन खे चई पुट मानी खा, चई अम्मा मां मानी तोखूं अॻु में खाई छॾियां। किथों आंदई? चई अम्मा तूं बि कान ईअं मदरसे मूं आयुसि, वुज़ू कए मुबरकातूं नफ़िल नमाज़ पढ़ी, रब खां दुआ घुरम या अल्लाह जीअं सदाई मानीअ जो बंदोबस्तु कंदो आहे, अॼु त अम्मा बि कान्हे का, या अल्लाह मुंहिंजे रोज़ीअ जो बंदोबस्तु कर। अम्मा पोइ दुआ घुरी अलमारी जो दरवाज़ो खोलियुमि, मानी पई पर जेतिरो मज़ो अॼोकी मानी में हो ज़िंदगी में कॾहिं बि अहिड़ो मज़ो न आयो। इन जे करे हज़रत उमर फरमायो
औलाद जो पहिरियों हक़ अथव त शादी कयो त नेकूकार औरत सां शादी कयो जंहिंजो ख़ानदान मालूम हुजे। बे नंबर ते हज़रत उमर फरमायो औलाद जो पी मां ते हक़ आहे त बच्चो ॼमे तो हुन जो नालो भलो रखोसि। अब्दुल्ला, अब्दुर रहमान, अब्दुर रऊफ़, अब्दुल रज़ाक, अब्दुल समद, अब्दुल हफ़ीज़, अब्दुल मुजीब भला नाला आहिनि। बे नंबर ते भलो नालो मोहम्मद, अहमद, हामिद, महमूद, मुज़म्मिल, मुदस्सिर, बशीर, नज़ीर नबी से जो नालो। टे नंबर ते भलो नालो अबू बकर, उमर, उस्मान, अली, हसन, हुसैन, तल्हा, ज़ुबैर, साद, सईद, बिलाल, अम्मार। न्याणी ॼमे त ख़दीजा, आशा, हफ्सा, मारिया, मैमूना, उम्मे सलमा, उम्मे हबीबा, सुमैया, रुकैया, बीबी ज़ैनब, फातिमा। नबी से जे न्याणियुनि जो नालो या नबी से जे बीबिन सगोरनि जो नालो या नबी से जे सहाबियात, नबी से जे पाक घराणे जे पाक बीबिन जो नालो रखो, छो त नाले जो भी 40 पती असर थींदो आहे। मां नथो चवां, हदीस में अचे थो मुंहिंजे नबी फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह ताला मां मोहम्मद खे सॾु कंदो, या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जंहिंजो भी नालो मोहम्मद हूंदो सब चवंदा लब्बैक जी मौला असां हाज़िर आहियूं। अल्लाह से फरमाईंदो मां त पंहिंजे सोने नबी खे सॾु कयो, तव्हां छो जवाब ॾिनो? बाना चवंदा या अल्लाह असांजो नालो भी मोहम्मद आहे, असां सम्झोसीं शायदि असांखे सॾु आहे। नबी से फरमायो अल्लाह जो रहम जोश में अची वेंदो। अल्लाह से फरमाईंदो तव्हांजो नालो भी मोहम्मद आहे त लॻो मुंहिंजे सोणे मोहम्मद जे पोयों नाले जे सदके भी अॼु माफ़ी। मोहम्मद नालो एॾो प्यारो आहे त ॿे नंबर ते औलाद जो हक़ अथव त बच्चे जो नालो भलो रखोसि। टे नंबर ते हज़रत उमर फरमायो औलाद जो पीउ मां ते हक़ आहे त बच्चो सम्झ सां थिए त हुनखे तालीम क़ुरान जी ॾियोसि, हुनखे तालीम क़ुरान जी ॾियोसि। इहो औलाद जो हक़ आहे पीउ मां। ऐं तालीम इहा अथव कल्ला इन्नहा तज़किरा, तालीमी किताब क़ुरान अथव। जेकर तव्हां चाहियो था असांजा बच्चा, असांजूं न्याणियूं तालीम याफ़्ता थियनि त पंहिंजे बच्चनि ऐं न्याणियुनि खे क़ुरान पढ़ायो। स्कूलनि कॉलेजनि में तव्हां असांजा बच्चा डॉक्टर थींदा, प्रोफेसर थींदा, इंजीनियर थींदा, जज थींदा, काज़ी थींदा, गवर्नर थींदा, सदर थींदा, जनरल थींदा, पर क़ुरान तो फरमा कल्ला इन्नहा तज़किरा, तालीम याफ़्ता ओ आहे जंहिं वटि क़ुरान वारी तालीम आहे। हिकिड़ी आहे ज़रूरत, ॿियो आहे मक़सद। उहा तालीम ज़रूरत अथव, स्कूलनि ऐं कॉलेजनि वारी तालीम उहा ज़रूरत ऐं मक़सद हीअ तालीम अथव। ज़रूरत वधीक या मक़सद? मक़सद वधीक। मक़सद हीअ अथव छा मक़ाम आहे क़ुरान मजीद जो? हदीस में अचे तो हज़रत उमर नबी से जे साम्हूं तौरेत जी तिलावत थो करे, फ़ग़ज़िब वजहु रसूलिल्लाह, नबी से तौरेत जी तिलावत ॿुधी साईं जन जो चेहरो मुबारक कावड़ में लाल थी वियो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ भी हज़रत उमर के चई सकुलत का उम्मुक या उमर, उमर तुंहिंजी अम्मा तुंहिंजे मथां रोए, ही तो छा कयो जो तूं मुंहिंजे महबूब खे नाराज़ कयो आहे? हज़रत उमर खां दाह निकिरी वई, चई अऊज़ु बिल्लाहि मिन ग़ज़ब रसूलिल्लाह, मां अल्लाह जी पनाह थो वठां अल्लाह जे रसूल जे नाराज़ थिए खां। साईं जन जो गुस्सो मुबारक हल्को थी वियो। पाण फरमायो उमर तोखे छा थी वियो आहे जो तूं तौरेत जी तिलावत थो करीं? हालांकि जेकर मूसा पैगंबर भी वो भी मुझी ताबेदारी करे हा, वो भी मुझे कढण लगे हा, वो भी तौरेत खे छॾे करे क़ुरान नज़ीब करे हा। तोखे छा थी वियो जो क़ुरान खे छॾे करे तूं तौरेत जी तिलावत? अंदाज़ो लगायो तौरेत अल्लाह जो किताब हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते नाज़िल थियो आहे।
कुरान मजीद जी तालीम खां बाद तौरात जी तालीम मनसूख, तौरात जी तिलावत मनसूख। तो तौरात को वधीक भी कहिड़ी तालीम है जो कुरान मजीद के छॾे करे उहा तालीम हासिल करे, उन तालीम में महारत हासिल करे। मुसलमान के सब खां पहिरीं महारत हासिल करनी आहे त कुरान मजीद जी तालीम हासिल। असांजा बच्चा इंग्लिश तो पूरी पिया ॻाल्हाइनि, पर कुरान मजीद जी सूरत अलहम्द भी नथी अचे, अलहम्द जी माना भी नथी अचे। मौलाना शौकत अली, मौलाना मोहम्मद अली जोहर वॾा आलिम हुया, अंग्रेजी भी पढ़ियल आहे। हज़रत साईं अमरोटी हज़रत साईं हमादुल्ला आले जी रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा, पुट तव्हां वॾा आलिम आहियो, अल्लाह साईं तव्हां खां दीन जो कमु पियो वठे, पर असांजे कचहरीअ में कॾहिं कॾहिं तव्हां अंग्रेज़ी लफ़्ज़ ॻाल्हाईंदा हो, असांजो अंदर ई सड़ी वेंदो आहे। महिरबानी कयो असांजे कचहरीअ में ये अंग्रेज़ी लफ़्ज़ न ॻाल्हाईंदा कयो। के वरी शौक़ में ॻाल्हाईंदा आहिनि, असांजा मौलवी भी अंग्रेज़ी लफ़्ज़। असांजा बुज़ुर्ग फरमाईंदा असांजो अंदर ई सड़ी थो वञे, तव्हां वरी ख़ुशि थियो त मुंहिंजो पुटु इंग्लिश थो ॻाल्हाए, अरबी ॻाल्हाए, अरबी में महारत हासिल कयो। उहा ज़रूरत है असलियत है। मुसलमान तो चए थो साईं मां पंहिंजे पुट ते 2 करोड़ ख़र्च कया आहिनि, डॉक्टर बनायो आस, 50 लख ॾेई करे सूबेदार मां पंहिंजे पुट खे बनायो आ, 45 लख ॾेई करे मां पंहिंजे पुट खे लेक्चरार बनायो आ, मां पंहिंजे पुट जो हक़ अदा करे छॾियो। क़यामत जो ॾींहुं थींदो, क़ुरान थो फरमाए इन औलाद जा हथ हूंदा, बेईमान जी गिरबान हूंदी, ख़ुदा जी कोरट हूंदी, चवंदा रब्बना आतिहिम ज़ैफ़ैन मिनल अज़ाब, या अल्लाह असांखे अज़ाब छो थो करे, असांजो अज़ाब भी असांजे वॾनि खे कर, वलअनहुम लानन कबीरा, लानत कर त इन्हनि ते लानत कर, असांजो कहिड़ो कसूर आहे, असांखे निमाज़ी बनाइनि हा, असां सोणे हुसैन वांगुरु कुस्ती वञूं हा, पर निमाज़ खे न छॾियूं हा, असांखे हाफ़िज़ ऐं आलिम बनाइनि हा, असां हाफ़िज़ ऐं आलिम बणिजी वञूं हा, असां स्कूल न वेंदा हुआसीं त ख़र्ची बंदि थी वेंदी हुई, असां जेकर गाह न कंदा हुआसीं त लठियूं लॻंदियूं हुयूं, पर क़ुरान मजीद जी तालीम जे लाइ मदरसे न वियासीं, मस्जिद में निमाज़ पढ़ण जे लाइ न वियासीं, असांजे अबे अम्मा खे मुंहं में घुंड भी कोन पियो, कावड़ भी न आई। आतिहिम ज़ैफ़ैन मिनल अज़ाब, असांजो अज़ाब भी हिननि खे कर, लानत कर त इन्हनि ते लानत कर, असांजो कहिड़ो कसूर। अॼु वाइदो कयो त पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़ाईंदासीं। बाबा असांजा बच्चा क़ुरान मजीद पढ़ंदा, असांखे क़ब्र में राहत मिलंदी आहे न। हदीसुनि जे किताबनि में अचे थो, हिकिड़ो अल्लाह जो नबी हुयो, क़ब्रिस्तान मां गुज़रियो, ॾिठई त हिकिड़े क़ब्र में बाहि पई ॿरे, बाहि जा शोला। वरी कुझु वक़्त खां बाद वापसि मोटियो त उहा क़ब्र जन्नत जो बाग। रब खे अर्ज़ कई, या अल्लाह छा माजरा आहे, अॻ में मां गुज़रियुमि त हिन क़ब्र में बाहि पई ॿरे, हाणे बाग जन्नत जो। अल्लाह साईं फरमाए हिन क़ब्र वारे जो नंढड़ो बचिड़ो हुयो, जंहिं अॼु बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ी आहे, या बिस्मिल्लाह क़ुरान में भी आहे, अॻियनि किताबनि में भी हुई। ऐं तव्हांखे ख़बर आहे, नंढड़ो बचिड़ो जंहिं महिल मदरसे में दाख़िल थींदो आहे त पहिरें नंबर ते उस्ताद हुनखे बिस्मिल्लाह पढ़ाईंदो आहे। असां मदरसे में आयासीं, पहिरें नंबर ते उस्ताद असांखे बिस्मिल्लाह पढ़ाई, पोइ वरी अलहम्दु अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अन्अमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलज़्ज़ालिन। पोइ अलिफ बा ता सा। तंहिंजे करे हाणे बि उस्तादनि खे घुरिजे त नंढड़ो ॿार मदरसे में अचे त पहिरीं बिस्मिल्लाह पढ़ायो, बरकत ख़ातिर, पोइ अलहम्द, पोइ अलिफ बा ता सा।
रब फरमाए नंढड़े बचड़े जो इहो जेको कब्र वारो आहे हिन जो नंढड़ो बचड़ो अॼु बिस्मिल्लाहिर रहमान रहीम पढ़ी अथई मूंखे हया थो अचे जंहिंजो बच्चो मुंहिंजो नालो थो वठे मूंखे रहमान रहीम थो चवे मां हिन जे पीउ खे कीअं अज़ाब कयां हिन जे बच्चे जे बिस्मिल्लाह पढ़ण जे करे मां रब हिन जे अबे खे माफ़ करे छॾियो। हाणे मां तव्हां खां पुछां थो जंहिंजा बच्चा अॼु क़ुर जा हाफ़िज़ थिया न्याणियूं क़ुर जूं आलमियाणियूं थियूं तव्हां ॿुधायो त हिननि जे वालिदैन जे क़ब्रुनि जो छा मक़ाम हो। 2 करोड़ ॾेई करे पुट खे डॉक्टर बनायोसीं जेको 2000 रुपया फीस पियो वठे रुगो ॾिसण जी ॾिसे बि कोन थो चए थो बाबा टेस्ट कराया रत जी टेस्ट करा बुखार जी टेस्ट करा जेरनि जी गुर्दनि जी उन्हनि टेस्टनि वारनि खां बि पैसा थो वठे त मां मरीज़ तोॾे मोकिलियां थो त टेस्टूं करीनि उन्हनि खां बि कमीशन पियो वठे वरी स्टोर ॾे दवा लिखी थो ॾिए जेका बि दवा ॾियो 2 नंबर हुजे कमीशन मूंखे ॾियो कंपनियुनि वारनि खां कमीशन वठे। हाणे मां तव्हां खां पुछां थो इन ॾोह में इन डॉक्टर जा पीउ मां शरीक थींदसि या कोन थींदसि। पुटु क़ुर मजीद पढ़े थो दीन जी ख़िदमत करे थो उन में हुन जा पीउ मां शरीक आहिनि सवाब त हिन ज़ुल्म में हिन जा पीउ मां शरीक थींदा या कोन। 50 लख ॾेई करे पुट खे सूबेदार बनायोसीं जेको ग़रीबनि मिसकीननि जो रत पियो चूसे FR बि कूड़ियूं पियो कटे कंहिंखे बि छॾे कोन थो फरियादी जवाबदार सभु बराबरि कातिल मक़तूल सभु बराबरि। हाणे मां तव्हां खां पुछां थो इन ॾोह में हिन जो पिणस जा 50 लख रिश्वत ॾेई करे पुट खे इहो उहिदो ठहिरायो आहे इहो इन ॾोह में शरीक थींदुसि या न। असांजा हज़रत साईं ॿेर वारा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा तव्हां पंहिंजे बच्चनि खे मदरसनि में छॾियो क़ुर मजीद जी तालीम जे लाइ तव्हांजी जवाबदारी ख़तमु थी तव्हां पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयो। हाणे पढ़ियो आलिम थियो हाफ़िज़ थियो अमल कई त ठीकु आहे जेकॾहिं न कई हाफ़िज़ आलिम थी वियो बदमाश थी वियो तव्हांखे अजर क़यामत जे ॾींहुं मिलंदो सोन जो ताज तव्हांजे मथे ते रब रखंदो छो त तव्हां पंहिंजी जवाबदारी पूरी करी पर जेकॾहिं तव्हां पंहिंजे बच्चे खे क़ुर जी तालीम खां महरूम कयो त हेॾा ई पढ़ंदा त बुख मरंदा पिनंदा चंदा कंदा पिया पोइ क़यामत ताईं तव्हां जवाबदार आहियो। जेकॾहिं चाहियो था त औलाद जी जवाबदारी ख़तमु थिए ऐं क़ुर बि ईअं थो चए इन्नमा अमवालुकुम व औलादुकुम फितना माल ऐं औलाद फितनो अथव माल ऐं औलाद फितनो। हाणे हिन फितने खां कीअं बचिजे माल बि फितनो औलाद बि फितनो इन फितने खां कीअं बचिजे। मुफ़स्सिरीन हज़रात लिखनि था माल कमायो कमायो पाण ते ख़र्च कयो पंहिंजे बच्चनि ते ख़र्च कयो पीउ माउ ते ख़र्च कयो ग़रीबनि मिसकीननि ते ख़र्च कयो जेको कमायो ख़र्च करे छॾियो रखो न बैंकुनि में रखंदो फितनो अथव ज़मीनूं वठंदो पोयों जहिड़ा थींदव फितना थींदव। खूब कमायो खूब खाओ लटा भला पायो सदको अथव घर में भलो खाधो खाराए इहो बि सदको ख़ैरात आहे। यसअलूनक माज़ा युनफ़िकून कुल मा अनफ़क़्तुम मिन ख़ैर फलिल वालिदैन। अल्लाह साईं फरमायो तोखां पुछा था कनि त छा ख़र्च कनि कंहिं ते ख़र्च कनि रब फरमायो पहिरें नंबर ते फलिल वालिदैन पंहिंजे पीउ माउ ते ख़र्च कयो लुटायो पंहिंजे पीउ माउ ते पैसा मौलवीअ खे बाद में पीर के बाद में मुर्शिद के बाद में सैयद के बाद में मस्जिद मदरसे में बाद में पहिरें नंबर ते रब फरमा पंहिंजे पीउ माउ ते ख़र्च कयो लटा कपड़ा खाद खोराक दवा दरमल जेतिरो पीउ माउ ते ख़र्च कयो इहो सभ खां भले में भलो ख़र्च भले में भलो ख़ैर इहो त जो पीउ माउ ते ख़र्च। अॼु पंहिंजी ज़ाल जे लाइ त वठी आयासीं गोश्त पीउ माउ ॾिसंदा पंहिंजे बच्चनि जे लाइ त फ्रूट जी भरी आंदव पीउ माउ ॾिसंदा ऐं ख़बर पवनि थी मतां तव्हां सम्झो त पीउ माउ खे ख़बर कान थी पए असां लिकी था खारायूं ज़ाल खे बच्चनि खे उनखे ख़बर पवे थी ऐं थोरी उन्हनि जे दिलि मां का आह निकिरी वई थोरो ॾुख कयूं पोइ बचंदो का शइ हर शइ हली वई। अॼु वाइदो कयो
त जेतिरो बचनि ते ज़ाल ते ख़र्च कंदासीं अबे मां ते उन खां वधीक ख़र्च कंदासीं। क़ुरान तो फमा पहिरें नंबर ते पीउ मां ते ख़र्च कयो। बचाईंदो ज़मीनूं प्लाट दुकान वठंदो फितनो थींदो। ख़र्च कयो तॾहिं इन फितने खां बचंदो। औलाद भी फितनो आहे। हाणे इन फितने खां कीअं बचिजे? तंहिंजे करे मुफ़स्सिरीन आज़ाद लिखनि था औलाद खे पढ़ायो दीनी तालीम ठीकु आहे दुनियावी तालीम बि ॾियोनि पढ़ायो उन्हनि खे अंग्रेज़ी माहौल अहिड़ो आहे तरबियत कयो उन्हनि जी ख़र्च कयो उन्हनि जे तरबियत ते शादियूं कराए घर मां कढी छॾियो बसि घर में हूंदव फितनो अथव विढ़ंदव शादीअ खां पोइ घर जुदा कयो हलो बाबा असां पढ़ायोसीं तव्हांखे तव्हांजी शादी कराईसीं हाणे महिरबानी कयो हाणे असांजी ख़िदमत कयो असांजे ॻिचीअ मां हाणे निकिरो अॻे घर में पुट पोटा सभई विहारींदा वञो त मुंहिंजी अखियुनि जी आॾो हुजनि विढ़ंदव पाण में विढ़ंदा तव्हां खां विढ़ंदव कढी छॾियो शादी खां पोइ घर सभिनी खे चयो हाणे तॾहिं इन फितने खां बचंदो। अॼु असांजा पीउ मां पुट चवंदासीं जुदा थियूं वरी असां खां जुदा पुटनि जे लाइ हुकुम आहे पीउ मां बादशाह तव्हां सभिनी पुटनि खे टाइम ॾियो हिकिड़े पुट वटि बि रहो न ऐं तव्हां बि इंसाफ़ कयो कुझु पीउ माउ खे बि घुरिजे त छा कनि इंसाफ़ कनि ईअं न जो हिकिड़े पुट खे वधीक मिल्कियत ॿिए खे वरी घटि हिकिड़े पुट खे ज़मीन घणी ॾियो ॿिए खे घटि ॾियो हिकिड़े खे कुर्ब वधीक ॿिए खे घटि इहा नाइंसाफ़ी आहे इंसाफ़ कयो। बकरी हूंदी आहे नी काका डिंगी टकरी बकरी ॿ फर हूंदसि त हिकिड़े फर खे इटूं हणंदी टकर हणंदे ॿिए फर खे वरी ॿई बुबा धाराईंदा तव्हां बि ईअं कयो हिकिड़े पुट खे चओ हल ॿिए पुट खे वरी साम्हूं विहारे वेठा हुओ। असांजो साईं मुफ़्ती अब्दुर रहमान हुयो वॾो आलिम हुयो काज़ी साईं मुफ़्ती ग़ुलाम क़ादिर ठेड़ी वारनि जी जोड़ जो उन वटि हिकिड़ो हाजी साहिबु आयो चई साईं हीउ पुटु मुंहिंजी वॾी ख़िदमत थो करे फर्मा बरदार आहे मुंहिंजी दिलि चए थी त हिनखे 5 एकड़ ज़मीन वधीक ॾे। साईं फरमायोसि हाजी साहिबु ईअं न कर तूं इंसाफ़ कर पुटु मौलवी हुजे गैर मौलवी हुजे आलिम हुजे जाहिल हुजे दीनदार हुजे बेदीन हुजे तूं इंसाफ़ कर हिकिड़े पुट खे वधीक मिल्कियत ॾींदे इन सां ख़ैर ख़्वाही नथो करे इन जे लाइ दुश्मन थो पैदा करे ये नंढा ॿार विढ़ंदसि ॿारनि छॾे ॾियूं त भाटिया विढ़ंदसि साईं जो चयो न वरितई उन पुट खे वधीक मिल्कियत लिखी ॾिनई नंढो पुटु सदुरो अहिड़ो थियो जो वॾे भाउ खे मारे विधो पीउ खे लठियूं हईं पोइ साईं वटि आयो चए पियो साईं ज़ुल्म थियो साईं फरमा हाणे भलो कई हिकिड़ो पुटु माराई ॿिए खे जहन्नम में पहुचाई पीउ खे जो लठियूं हईं त जहन्नम में वियो न सो बाबा इंसाफ़ कयो भली पुट कड़ा बि हुजनि तव्हां बराबरी कयो इंसाफ़ कयो मिल्कियत बराबरि ॾियो न्याणियुनि सां बि इंसाफ़ कयो न्याणियुनि खे बि मिल्कियत ॾेई वञो न त सुभाणे भाणे जा मारींदनि मामनि खे वेसे वेसे ते माण्हू विढ़ंदा ई ख़तरनाक दौर पियो हले अॻे त चवंदा हुओ सौट सौट खे मारियो मारोट मारोट खे मारियो तॾहिं बि परेशान थींदा हुआसीं सौट बि भाउ आहे मारोट बि भाउ आहे हाणे भाउ पियो भाउ खे मारे असांजे ठारूशाह में हिकिड़े भाउ 2 भाउरनि खे थॾे ते गोलियूं हणी करे मारियो ज़मीन जे वेसे था 2 भाउरनि सॻनि भाउरनि खे मारे माइता पीता बि न सॻा भाउ पुट पीउ माउ खे पिया मारनि खैरपुर में मां पंहिंजे बच्चनि खे मारियो आहे 4 मासूम बच्चा अरे ज़ालिम तुंहिंजी मुड़ुस सां दुश्मनी आहे त उनखे मार ही बच्चा जन खे रत जूं बाल्टियूं ॾेई करे तूं ॼणियो आहे बच्चनि खे छो थी मारे माना इंसानियत वई हली माई वञी कोर्ट में बीठी आहे त पीउ बि मुंहिंजो दुश्मन मां बि मुंहिंजी दुश्मन भाउर बि मुंहिंजा दुश्मन सॼण इहो कमीनो रक्षे वारो जेको मूंखे ट्यूशन ते खणी वेंदो ही दौर पियो हले हिन वक़्तु इंसाफ़ कयो न्याणियुनि खे बि मिल्कियत ॾियो बख़्शिश भी तरह जायज़ आहे हिबो भी तरह जायज़ आहे जॾहिं हुननि जे हथ में हुजे न्याणियुनि खे तव्हां ॾियो मिल्कियत ज़मीन मां प्लाटनि मां पैसनि मां पोइ हुननि जी मर्ज़ी आहे पंहिंजे भाउरनि खे ॾियनि पोइ जायज़ आहे हिबो बख़्शिश अञा हुननि जे हथ में का शइ आहे ई कान ऐं अॻे ई हिबो कनि बख़्शिश कनि इहा जायज़ आहे
असांजे इलाइक़े में हिकिड़ो हाजी साहब हुयो ज़मींदार, 6 न्याणियूं हुयुसि, हिकिड़ो पुटु हुयुसि, सॼी मिल्कियत पुट जे नाले ते। मोलिन खां पुछा कई साईं भेनरूं पंहिंजी भाउ खे बख़्शिश कनि जाइज़ आहे? आलमनि चयुसि बाबा जाइज़ तॾहिं आहे जॾहिं उन्हनि खे कब्ज़ो मिले, तसरुफ़ कनि, 1-2 फ़सुल खणनि, पोइ भली ॿाहिरनि खे ॾियनि। दुकान तव्हां ॾियो पंहिंजे न्याणीअ खे, उनजी मसवाड़ 1-2 महीना खणनि, ज़मीन ॾियो न 1-2 फ़सुल खणनि, पोइ भली पंहिंजे ॿाहिरि खे ॾिसूं त ॾियनि थियूं। उन्हनि जे हथ में का शइ आहे ई कान, अॻे ई बख़्शिश चयो न वरितई। उनजो पुटु हिकिड़ो सदरो अहिड़ो थियो जो सॼी ज़मीन विकिणी छॾियईं, भेनरुनि जो खातो ई कोन हो। हाणे मां तव्हां खां पुछां थो, इन पीउ ज़ुल्म कयो न इंसाफ़ कई? इहो पीउ ज़ालिम चइबो या न? तव्हां त चओ था त पुट ज़ालिम आहिनि, पर तव्हां ज़ालिम कोन हो। तव्हां कहिड़ो इंसाफ़ कयो आहे पुटनि ऐं न्याणियुनि सां? दाऊं रुगो औलाद जूं पिया कयो त औलाद ज़ालिम आहे। अॼु वाइदो कयो त पुटनि खे बि ॾींदासीं, न्याणियुनि खे बि ॾींदासीं। हिन ज़माने जे पुटनि खां हर तरह हर ॻाल्हि में दर हक़ीक़त में मिठा, न्याणी चङी 100 बार थी। पुट सदाई सोच में आ, मुंहिंजो बाबो शल मरे, मिल्कियत मूंखे मिले, हिन खे इहा ऊंटार थी। पर धी चवे थी या ख़ुदा उमिरि अबे जी कर दराज़, मूं न्याणीअ लाइ हमेशह ओट ई आधार थी। हिते जेके मुलाज़िम वेठा हो रिटायर, ख़ुदा जो वास्तो अथव, मस्जिद में वेठा हो, पेंशन न्याणियुनि खे ॾिनी अथव? सॼी पेंशन पुटनि जे हवाले। पोइ तव्हां ज़ालिम न आहियो? तव्हां इंसाफ़ कयो आहे? हिकिड़ो बि को मुलाज़िम ॿुधाए त मां पेंशन जेका मिली उहा न्याणियुनि खे बि ॾिनमि? सॼी पुटनि खे। पुट मोतबर अथव। अॼु वाइदो कयो त पेंशन मिली त पुटनि खे बि ॾींदासीं, न्याणियुनि खे बि ॾींदासीं। लेकिन खाई आओ त वठी ॾियो उन्हनि खे, न्याणियुनि खे। पुट खाइनि, न्याणियूं न खाइनि। पुटनि जो औलाद खाए, न्याणीअ जो औलाद थो खाए त सड़ो था। इंसाफ़ कयो बाबा, ना इंसाफ़ी न कयो। 4 नंबर ते औलाद जो हक़ अथव त जवान थियनि त उन्हनि जी शादी करायो। जवान थियनि उन्हनि जी शादी करायो। पुट हुजनि, न्याणियूं हुजनि। वानकिहुल अयामा मिनकुम वस्सालिहीन मिन इबादिकुम व इमाइकुम। रब फरमायो जेके भी गैर शादीशुदा हुजनि, पुट हुजनि, न्याणियूं हुजनि, सभिनीनि खे पाणायो। या अल्लाह असांजा नौजवान चवनि था त नौकिरी मिले त पोइ छोकिरी, पोइ शादी। न्याणियुनि वारा चवंदा त 5 लख गॾु थियनि, ॾाजो वठां त पोइ न्याणियुनि खे उथारियां। अल्लाह से फरमाई यकूनू फुकरा युगनिहिमुल्लाहु मिन फज़ले। ओ नौजवानो, नौकरी जो इंतज़ार न कयो, न्याणियुनि वारो ॾाजे जो इंतज़ार न कयो। रिश्तो अची वञे जल्दी पुटनि ऐं न्याणियुनि खे पढ़ायो। जेकॾहिं हे घोट कुंवार ग़रीब हूंदा, निकाह जे बरकत जे करे मां रब शाहूकार न कयां त मां ख़ुदा ख़ुदा ई न। असांजा हज़रत साईं बेरवारा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा, छोकिरो ईमान अक़ीदो सही हुजेसि, निमाज़ पढ़े, भली चणनि जो थाल खणी करे विकिणे, भुगड़ा बाल्टीअ में विझी करे विकिणे, भली तगारी खणे, निमाज़ पढ़े तो अक़ीदो सही अथसि। राति जो घर जल्दी मोटे थो, सिज लहण खां बाद जल्दी घर मोटे थो, इनखे न्याणी ॾेई छॾियोसि, इंशाअल्लाह 2 जान भला। बाक़ी जेकर भली 17 ग्रेड जो ऑफिसर हुजे, राति जो घर देर सां अचे थो, इहो बेगैरत आहे। इनखे गैरत न आहे, माना घर जल्दी नथो अचे, इनखे बच्चनि जो फिक्र न आहे। भली किरोड़ रुपया कमाए, राति जो जल्दी नथो मोटे, 12 बजे ताईं रोड ते वेठा आहिनि, होटलुनि ते, कचहरी हिकु थी थो वञे त उते होटलुनि ते वेठा आहिनि, माना हिनखे गैरत न आहे। गैरतमंद उहो आहे जेको जल्दी राति जो कमकार खां फारिग थिए, जल्दी घर बच्चनि में मोटे, इनखे न्याणी ॾेई छॾियोसि, 2 जान भला। निकाह खे आसान बनायो। हुकूमत त कमीनी चवे थी त निकाह खे ॾुखियो कयो, माना 13-14 साल में जेकर तव्हां निकाह करायो नी, हीअ हुकूमत बिल पास कयो आहे,
त माना हिनखे 10 साल टीप, 10 साल सज़ा। वरी जज हलाए कहिड़ा सुवाल करे जवाब न ॾेई सघिया त हल बाबा ॾंड, निकाह फसक, जज निकाह फसक कंदो। या ज़िना बिल जबर आहे, या ज़्यादती आहे, ही कमीना अहिड़ा बिल पिया था पास कर। मुफ्ती निज़ामुद्दीन शामज़ई रहमतुल्लाह अलैह जो मां वाक़ियो पढ़ियो, जुमे जी राति घर आयो, उनजो भाटियो बि मदरसे में पढ़ंदो हो। चईंसि पुट तूं बि जवान थी वियो आहे, मुंहिंजी न्याणी बि जवान आहे, मुंहिंजी दिलि चवे थी त तोखे पढ़ायां। चई चाचा जीअं तव्हांजी मर्ज़ी। उन ई वक़्त में घारा घुराई पंहिंजे भाउ खे निकाह पढ़ाई। शायदि घर वारे खे चई त न्याणीअ खे तयारु करे मुड़ुस जे हवाले करे। अधु कलाक में अंदाज़ो लॻायो केॾी शरीयत में आसानी आहे। असां मुस्लमाननि भेण केॾियूं ॾुखियायूं कयूं। निकाह एॾो ॾुखियो थी वियो आहे जो परेशान। पुटनि जा त भत पर न्याणियुनि जा बि भत। पीउ थो कार्ड विराए त मुंहिंजे न्याणीअ जो भतो आहे, मुंहिंजे न्याणीअ जी शादी आहे, इहा गैरत आहे। भाउ थो कार्ड ॾे त मुंहिंजी भेण जी शादी आहे पनवा किल हाल में, तव्हांखे दावत हुजे। अरे बाबा ख़ुशी कनि त घोटे था कनि नी, उन्हनि जो घर थो आबाद थिए, न्याणियुनि वारा कहिड़ी ख़ुशी कंदा। हीउ त हिकिड़ो फितरी निज़ाम आहे, रब जो कानून आहे जो असां न्याणियूं पढ़ायूं था। न त कंहिंजी दिलि चवंदी त पंहिंजो घर बर्बादु करे ॿिए जो घर वैरान करे। तंहिंजे करे मां वाइदनि में घोटेतनि खे चवंदो आहियां त कुंवारेतनि जे घर में इहे ताड़ियूं, इहे लाॾा सेरा, इहे दोल धमचर न हुजनि। अरे ज़ालिम, हुननि जो घर बर्बादु थो थिए, तव्हां वरी उते लाॾा पिया था ॻायो। तव्हां ॾिठो आहे न्याणीअ जी शादी थींदी आहे, उहा न्याणी बि रोंदी आहे, अबो बि रोए पियो थो, अम्मा बि रोए थी पई, भाइर भेनरूं पिया था भेण खां भाकुर पाए मोकिलाइनि, ऐं हीअ वरी उते नाच पिया था कनि। कमीननि खे का लज को गैरत हुजे। अरे तव्हांखे ख़ुशी कई आहे त पंहिंजे घर वञी। सही थो चवां या ग़लति थो चवां? किन अॻे असांजा वॾा चरिया न्याणियुनि जा भत थींदा आहिनि। हिकिड़ो माण्हू न्याणियूं उथारिनि कोन पियो, वरी चओ त बाबा भत बि न्याणियुनि जो तो, राज मां वठी ईंदुसि, उन्हनि जी मानी बि तो थिए। ये सभु ख़र्च मुड़ुस ते आहिनि। दुआ कयो अल्लाह ताला तव्हां ई असांखे सही सम्झ अता फरमाए, दीन ते नबी साईं जे सुन्नत ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मां जेको चयमि अल्लाह से क़बूल ऐं मंज़ूर फरमाए।